अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलाणी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो पाणीअ मंझि पसार ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां कुल 20 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां। अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो पियो वञे। उनखां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिलंदा रहनि। तो दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 21, किस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन शख़्स जे हथनि ॾांहुं गौर कयो त तव्हांखे हिन शख़्स जे हथनि में को बि लेटर यानी ख़त वग़ैरह नज़र कोन ईंदो। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो त हिन शख़्स जे हथ में को बि लेटर या ख़त वग़ैरह कोन्हे। ऐं दोस्तों कुझु ई सेकंडनि खां पोइ जीअं ई सीन थो अचे त तव्हां ॾिसो हिन जे हथ में हाणे उहो ख़त अची वियो आहे। दोस्तों जेको हिकु सेकंड पहिरियां न हुयो ऐं हाणे वरी हुन शख़्स जे हथ में ई ख़त अची वियो आहे। दोस्तों जेकॾहिं हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हुजे त मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 22, किस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन शख़्स जे हिन पेरनि ऐं पाणी जे विच में मुफ़ासिले खे ॾिसो त हिन शख़्स जे पेरनि ऐं पाणीअ जे विच में थोरो घणो मुफ़ासिलो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा त थोरो घणो मुफ़ासिलो आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु हिकु ई सेकंड खां पोइ जीअं ई हीउ शख़्स नंबर वटि पहुचे थो त तव्हां ॾिसो उहो हाणे मुफ़ासिलो घटिजी वियो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकंड खां पोइ उहो मुफ़ासिलो घटिजी वियो आहे। दोस्तों तव्हां हीअ पहिरीं क्लिप में मुफ़ासिलो ॾिसो ऐं हिकु सेकंड खां बाद वारी क्लिप में हीअ मुफ़ासिलो ॾिसो ऐं तव्हां पाण कमेंट में ॿुधायो त केतिरो फ़र्क़ु आहे। मिस्टेक नंबर 23, किस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां हिते ॾिसो त हीअ कारी पटी छाजी आहे। मुंहिंजे सम्झ में इहा टेक्निकल एरर आहे या कुझु ॿियो। बहरहाल मूंखे त हीअ मिस्टेक लॻी जेका एडिटर खां थी आहे शायदि। दोस्तों तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 24, किस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हीअ वार कंहिंजा आहिनि। दोस्तों हिन सीन में सिर्फ़ु 2 शख़्स हुया जेके आम्हूं साम्हूं बीठा आहिनि, त पोइ हीअ वार कंहिंजा आहिनि। दोस्तों मां त तव्हांखे ॿुधायां त हीअ वार कंहिंजा आहिनि। दोस्तों हीअ वार मूंखे त माइक मैन जा था लॻनि जेको माइक पकिड़े वेठो आहे। मिस्टेक नंबर 25, किस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन शख़्स जे हथनि ॾांहुं गौर कयो त हिन शख़्स जे हथनि में चश्मो आहे। तव्हां गौर सां ॾिसो त हीउ शख़्स हथ में चश्मो पकिड़े वेठो आहे। गौर सां ॾिसो। ऐं दोस्तों हिकु सेकंड खां पोइ जीअं कैमरा हिन शख़्स ॾांहुं ज़ूम थी थिए त तव्हां ॾिसो हिन शख़्स जे हथनि में सिर्फ़ु पेन आहे। हिन शख़्स जा हथ ख़ाली आहिनि ऐं चश्मो ही पासे ते टेबल ते रखियलु आहे। दोस्तों जेको चश्मो हिकु सेकंड पहिरियां हिन जे हथनि में हुयो ऐं उहो साॻियो चश्मो हिकु सेकंड बाद टेबल ते रखियलु आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु एतिरो ई न, वरी 2 सेकंडनि खां पोइ उहो साॻियो चश्मो हिन शख़्स जे हथनि में अची थो वञे। दोस्तों किस्त नंबर 7 जी हिन सीन में जेकॾहिं तव्हां गौर सां ॾिसंदव त हर सेकंड में चश्मो हिन जे हथ में हूंदो आहे ऐं हर सेकंड बाद वरी टेबल ते रखियलु हूंदो आहे। मिस्टेक नंबर 26, किस्त नंबर 7। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिन जॻह ते जेको पेपर मुंहं खे रोशन कंदो आहे
उहो साफ़ नज़र अचे थो। दोस्तो पेपर हूंदो आहे या कुझु ॿियो मूंखे ख़बर न आहे, पर बहरहाल हीउ ॾिसो उहो हिते ज़ाहिर आहे। दोस्तो उहो सिल्वर कलर जो हूंदो आहे या ख़ासि अक्सर करे गोल्ड कलर जो हूंदो आहे, पेना ब्रेक्स वांगुरु जेको जले बीहंदा आहिनि त जीअं शख़्स ते फोकस आहे उनजो चहिरो रोशन नज़र अचे। दोस्तो हीउ ॾिसो, हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे। दोस्तो हीअ मिस्टेक कैमरामैन जी बि आहे ऐं उनखां अलावा एडिटर जी बि आहे। दोस्तो तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 27, किस्त नंबर 7। दोस्तो हिन सीन जी हिन वीडियो क्लिप खे गौर सां ॿुधिजो त हीअ वीडियो क्लिप यानी हिन वीडियो क्लिप में आवाज़ु मिसिंग पियो करे, हिन शख़्स जो आवाज़ु मिसिंग थो करे, गौर सां ॿुधिजो। दोस्तो जेकर सिधी रीति ॾिसजे त हीअ मिस्टेक एडिटर जी आहे, पर दोस्तो तव्हां कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 28, किस्त नंबर 7। दोस्तो हिन सीन में तव्हां हिन शख़्स ॾांहुं गौर सां ॾिसो त हिन शख़्स जो चहिरो हिन वक़्तु ऊंदाहे में आहे, यानी हिन शख़्स जो चहिरो हिन वक़्तु साफ़ नज़र कोन थो अचे। हिन शख़्स जे चहिरे ते रोशनी कोन्हे, ऊंदाहे में नज़र पियो अचे। ऐं दोस्तो सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जीअं ई कैमरा जो एंगल चेंज थो थिए त तव्हां हाणे ॾिसो हिन शख़्स जे चहिरे ते रोशनी थी वई आहे। पहिरियां ऊंदाहे हुई ऐं थोरी देरि बाद रोशनी थी वई। मिस्टेक नंबर 29, किस्त नंबर 7। दोस्तो हिन सीन जे मुताबिक़ हिन सीन में सभु सुतल आहिनि ऐं हीउ शख़्स कुझु शाइरी पियो पढ़े, त तव्हां ॾिसो हिन लाइट जी तरफ़। जेकॾहिं दोस्तो हिन सीन जे मुताबिक़ हिन सीन में सभु सुतल आहिनि त पोइ हीअ लाइट केरु पियो आणे। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसो त हीअ लाइट चुरपुर में आई। बहरहाल दोस्तो इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे। मिस्टेक नंबर 30, किस्त नंबर 7। दोस्तो हिन सीन में तव्हां हिन वॾेरे ॾांहुं गौर सां ॾिसो त हिन वॾेरे खे ख़तु मिले थो ऐं हीउ वॾेरो हिकु ई सेकेंड में हीउ सॼो ख़तु पढ़ी वञे थो, हिकु या 2-3 सेकेंडनि में। जीअं ई हिनखे ख़तु मिले थो उनखां पोइ फ़ौरन ही 3 या 4 सेकेंडनि में ही ख़तु पढ़ी वठे थो। त दोस्तो तव्हां मूंखे ॿुधायो एॾो वॾो ख़तु 3 या 4 सेकेंडनि में पढ़णु कीअं पॉसिबल आहे। ऐं दोस्तो सिर्फ़ु एतिरो ई न, ही 2-3 सेकेंडनि में ख़तु पढ़ी करे पूरी ॻाल्हि बि सम्झी वञे थो। मिस्टेक नंबर 31, किस्त नंबर 7। दोस्तो हिन सीन में तव्हां हिन औरत खे गौर सां ॿुधो त हीअ औरत छा पई चवे। अन्य केतिरा फोटू कढंदे? बस हिकिड़ो लास्ट आख़िरी फोटो आहे। बस हाणे मूंखे सभु फोटू ॾेखार। अन्य केतिरा फोटू कढंदे? अन्य केतिरा फोटू कढंदे? बस हाणे मूंखे सभु फोटू ॾेखार। बस हाणे मूंखे सभु फोटू ॾेखार। फोटू? ही कहिड़े एंगल सां फ़ोटू था लॻनि? हीउ त हिकु वीडियो आहे जेको रिकॉर्ड थी रहियो आहे। दोस्तो हीउ ॾिसो, हिते सेकेंड पिया हलनि ऐं मथे रिकॉर्ड लिखियो पियो आहे। इन सां इहो साबित थो थिए त हीउ वीडियो आहे, फ़ोटू न आहिनि। पर हीअ औरत हिनखे फ़ोटू सम्झो वेठी आहे ऐं साम्हूं रिकॉर्ड करण वारो बि फ़ोटू सम्झो वेठो आहे। दोस्तो हीअ तव्हांखे मिस्टेक कीअं थी लॻे? मूंखे त हीअ मिस्टेक एडिटर ऐं डायरेक्टर यानी कैमरामैन जी बि लॻे थी। तव्हां दोस्तो कमेंट में ॿुधाइजो त हीअ मिस्टेक कंहिंजी आहे। मिस्टेक नंबर 32, किस्त नंबर 7। दोस्तो हिन सीन में जेकॾहिं तव्हां हिन शख़्स खे पातल इन चश्मे ते गौर कंदव त तव्हांखे हिन चश्मे में
कैमरामैन जो अक्स साफ़ नज़र ईंदो। जॾहिं त हिन जे साम्हूं हिकु औरत बीठल हुई, पर हिन जे चश्मे में कैमरामैन जो अक्स साफ़ नज़र अची रहियो आहे। मिस्टेक नंबर 33, किस्त नंबर 7। दोस्तों, हिन सीन में तव्हां हिन पुलिस ऑफिसर ते गौर कयो जेको हिन ड्रामे जे मुताबिक़ इंडिया जो पुलिस ऑफिसर आहे। पर दोस्तों, तव्हां हिन पूल ते गौर कयो त इंडिया जी जेका पुलिस हूंदी आहे उनखे वर्दीअ में हिन क़िस्म जो त पूल न आहे हूंदो। हीअ दोस्तों तव्हां ॾिसो। दोस्तों, तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त छा इंडिया जी पुलिस खे हिन क़िस्म जा पूल हूंदा आहिनि। ऐं दोस्तों, उन खां अलावा हीअ ॾिसो। ऐं दोस्तों, हिते गौर कयो त हीअ जेको चीज़ आहे, बहरहाल मूंखे त ख़बर न आहे त हीअ छा आहे, पर हीअ कहिड़े पुलिस ऑफिसर खे साॼे पासे हूंदो आहे। हीअ त हर पुलिस ऑफिसर खे खॿे पासे हूंदा आहिनि। दोस्तों, जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हुजे ऐं मुंहिंजी ॻाल्हि सां सहमत हुजो त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। दोस्तों, अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। दोस्तों, यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना के पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तों, यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं वयूं हुयूं। दोस्तों, उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे फ्यूचर में बि मिलंदा रहनि। त दोस्तों, हाणे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।